आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। अचो त नाज़रीन, ज़ाहिद अली ज़ाहिद खां पुछूं था त हींअर असांजे नाज़रीन खे कंहिंजो कलाम ॿुधाए थो। साईं, हींअर तमामु बहितरीनु गीत मूं वटि आहे। टिकटॉक ऐं फेसबुक ते घणो मक़बूल वियो आहे। नथो जे ठहे दिलि छा मथो फाड़बो, ऐं शाइर असांजो तमामु बहितरीनु सदाम ठोड़ियाणी साहिब जी शाइरी आहे। इनशाला हीउ गीत तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। नथो जे ठहे दिलि छा मथो फाड़बो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो। नथो जे ठहे दिलि, नथो जे ठहे दिलि छा मथो फाड़बो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो। पवे मन हू परची वॾा वस कया मूं, पवे मन हू परची वॾा वस कया मूं, करे पथऊं ॾे ॾे ठाहे घस छॾिया मूं। अड़ियो आ ज़िदत कीअं ज़िदत लाहिबो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो। नथो जे ठहे दिलि, नथो जे ठहे दिलि छा मथो फाड़बो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो, पराए माण्हू लाइ छा पाण मारबो। अचो त नाज़रीन, असीं ज़ाहिद अली ज़ाहिद खां तव्हां ॾिसंदड़नि सभिनी लाइ हिकिड़ो मैसेज वठूं था ऐं उन मैसेज खे ॿुधी करे अमल ज़रूरु कजो। साईं, मां नंढड़ो आर्टिस्ट आहियां, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे त मैसेज इहो ई आहे, अगरि तव्हां ते कोई तव्हांजो कंहिं ते बि यकीन ऐं एतमाद आहे ते एतमाद कयो, ऐं उन जेकॾहिं का ग़लतफ़हमी आहे त उनजी जड़ ताईं वञो, ऐं अहिड़ा रिश्ता ईअं पल में ख़तमु न कयो। इहो मुंहिंजो नंढड़ो हिकिड़ो मैसेज आहे दोस्तनि जे लाइ। अचो त नाज़रीन, ज़ाहिद अली ज़ाहिद खां पुछूं था त हींअर असांजे नाज़रीन खे कंहिंजो कलाम ॿुधाए थो। साईं, हींअर तमामु मूं वटि बहितरीनु गीत आहे। मौलाई ज़ेब साहब जी शाइरी आहे। उनजो बहितरीनु गीत मशहूरु आहे, छाजो इश्क़ ऐं छाजो प्यार संगत जे नाम। है छाजो इश्क़ ऐं छाजो प्यार, दुनिया ही धोखो आहे, दुनिया ही धोखो आहे। छाजो इश्क़ ऐं छाजो प्यार, दुनिया ही धोखो आहे, है दुनिया ही धोखो आहे। ओ कुड़ी मोहब्बत कूड़ा यार, दुनिया ही धोखो आहे। छाजो इश्क़ ऐं छाजो प्यार, दुनिया ही धोखो आहे, है दुनिया ही धोखो आहे। चैन ॾींहनि जो थी चाहु रुगो, पोइ बाक़ी बचाईंदे साहु रुगो। चैन ॾींहनि जो थी चाहु रुगो, पोइ बाक़ी बचाईंदे साहु रुगो। हर विख ते ॾींदई आज़ार, दुनिया ही धोखो आहे। छाजो इश्क़ ऐं छाजो प्यार, दुनिया ही धोखो आहे, दुनिया ही धोखो आहे। छाजो इश्क़ ऐं छाजो प्यार, दुनिया ही धोखो आहे, दुनिया ही धोखो आहे।
आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।